रतेदेरो रोड ते ज़रई पानी दी खोट खिलाफ़ रता बैराज जलवानी शाख जी आबाद गारन ऐं ॻोठ डॉक्टर अब्दुर्रहीम भुट्टो हैदर चांडियो चक चांडियो बख्शू सारियो मोहम्मद पंजुल बोज़दार गोस बख्श उमरानी रिबन जलवानी ऐं भरपासे जे ॿियनि ॻोठाणनि पारां टायरनि खे बाहियूं ॾेई नितरण उस में धरणो हणी पाणी नाहे छो भला करबला करबला जा नारा हयां जॾहिं त धरणे सबबि मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक पिणु बंदि थी वई जे सबबि रोड जे ॿिन्ही तरफ़नि खां गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। ट्रैफ़िक बंदि थी वञण सबबि मुसाफ़िरनि खे पिणु सख़्तु तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो पियो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर सादिक भुट्टो सरफराज़ अहमद चांडियो अहमद अली चांडियो अलाह रखियो बुढल जुणेजो याकूब बुरड़ो सूमर बुरड़ो गुलाब जुणेजो उमीद अली बोज़दार ऐं ॿियनि चयो त सारियालो फसल पोखण जा ॾींहं आहिनि पर अञा ताईं रता बैराज ऐं जलवानी शाख में पाणी नाहे छॾियो वियो। हुननि चयो त इंजीनियर ऐं एसडीओ आबपाशी मिली भगत करे हथ वठी पैसनि एवज़ पाणी विकिरो करे रहिया आहिनि। पाणी न हुजण सबबि हज़ारे एकड़ ज़मीन बंजर बणिजी वेंदी। हुननि चयो त हथरादू खोट सबबि पाणी बजाए वारी उॾामी रही आहे। सारियल फसल जो बेचारो सुकी रहियो आहे पर इन हूंदे बि पाणी कोन थो ॾिनो वञे। एहतिजाज कंदड़नि वसवारनि खे अपील कंदे चयो आहे त असांखे पाणी ॾिनो वञे त जीअं असां पंहिंजो सारियालो फसल पोखे सघूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।